बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद में सिटी थाने जी हद आदम खान पाहवर रोड ते कायम कार शोरूम मां अणसुञातल चोर त्रिजोड़ी टोड़े 85 लाख रुपया चोरी करे फरार। कार सवार 4 अणसुञातल चोर दुकान में दाखिल थिया ऐं 40 मिनटनि बाद रक़म चोरी करे फरार थी विया। चोरी जी इत्तला ते एसएसपी जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ नोटिस वठंदे जियो फेंसिंग टीम तलब करे वरिती। टीम वारदात वारी जाइ पहुची चोरनि जी आङुरियुनि जा निशान वरिता। मुतासिर शोरूम मालिक यासीन लाशारी जो चवणु आहे त राति जो त्रिजोड़ी में रक़म रखण बाद घर हलियो वियुसि। सुबुह जो चौकीदार इत्तला कयो। एसएचओ सिटी अमानुल्ला सूमरो मूजिब एसएसपी जे हुकुम ते चोरी जी घणरुखी जांच शुरू कई वई आहे। चोरी वारे हंध तां शाहिदियूं गॾु करे वरितियूं आहिनि। जल्द जवाबदार गिरफ़्तार करे रक़म वापसि कराई वेंदी। जैकबाबाद के खानगी मेडिकल सेंटर में ठुल जे गोठ लियाकताबाद जो रहवासी मोहम्मद अली खोसो डॉक्टर जी मुबैना गफलत सबब फौत। वारिसन जो एहतजाज। लाश रखी धरणो। फौती मोहम्मद अली खोसो जे वारिसन मेहरुल्ला खोसो, मोहम्मद बख्श खोसो, मुस्मात खदीजा खोसो ऐं ॿियनि जो चवणु हो त डॉक्टर अख्तियार अंसारी असांखे खानगी मेडिकल सेंटर ते तरसाए 1,20,000 रुपया वठी असांजे मरीज़ जो ग़लति ऑपरेशन कयो, जंहिं सबबु हू फौत थी वियो। असीं सिहत खाते खां घुर था कयूं त डॉक्टर जो लाइसेंस रद्द करे क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। जैकबाबाद में सिंध बलोचिस्तान जे दंग शंबेशाह पुलिस चौकी वेझो डीसी जैकबाबाद जे हुकुम ते खुराक खाते पंजाब खां बलोचिस्तान अटो खणी वेंदड़ ट्रकनि खे बलोचिस्तान वञण खां रोके छॾियो। 3 ॾींहनि खां ट्रक ड्राइवर सख़्त परेशान। ज़िला इंतज़ामिया ख़िलाफ़ बाईपास ते रोड ब्लॉक करे एहतजाज। ट्रक ड्राइवर्स जो चवणु हो त अटे ते का बि पाबंदी नाहे लॻल। असां खां बलोचिस्तान वञण लाइ फी ट्रक ते 20,000 रुपया रिश्वत तलब कई पई वञे। एसएचओ गढ़ी हसन अली मोहम्मद उढो पारां एसएसपी आॾो कारकर्दगी ॾेखारण लाइ अदालत मां ज़मानत कराए थाणे ते लेटर खणी ईंदड़ गुनाह नंबर 4/2020 में नामज़द थियल जवाबदार अमीर बख्श उर्फ नदीम पुट मोहम्मद पनाह सरकी जो थाणे जे लॉकअप में फोटू कढी खेसि आज़ाद करे छॾियो ऐं एसएसपी जैकबाबाद वटि रूपोश जवाबदार खे गिरफ़्तार करण वारी कारकर्दगी ज़ाहिर करे छॾी। जवाबदार 20 जुलाई ते ज़मानत कराई, जेका गढ़ी हसन पुलिस 21 जुलाई ते रिसीव भी करे ॾिनी। तंहिं बावजूद एसएचओ अली मोहम्मद उढो पारां खेसि 22 जुलाई ते गिरफ़्तार ॼाणायो। गुज़िरियल ॾींहुं वॾेरे वली खान जखरानी पारां सहाफ़ी अब्दुल गनी खोसो खे धमकियूं ॾियण बाद प्रेस क्लब जैकबाबाद जे सदर वली खान जखरानी ऐं सहाफ़ी अब्दुल गनी खोसो में ग़लतफ़हमी थी वई हुई, जेका प्रेस क्लब में ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद दूर करे खेनि भाकुर पाराए खीरखंड कयो वियो आहे। जैकबाबाद में यूएसएड पारां मिलियल कचरे वारियूं ट्रालियूं चोरी थियण जो इंकशाफ। जाफराबाद पाड़े में म्यूनिसिपल कमेटी पारां मिलियल कचरे वारी ट्राली कुझु माण्हुनि घिटी में रखण बजाए हिकु जाइ में बंदि करे छॾी। पाड़ेसरियुनि चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी खे अपील कंदे चयो आहे त ट्राली घिटी में रखाई वञे त जीअं गंद कचरो न थी सघे ऐं ट्राली चोराईंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गाज़ी अहमद में दौलतपुर जे ॻोठ लाइक डायरी जे रहवासी पोरियत मोहम्मद कासिम अबड़ो पारां मासूम पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। पोरियत जो चवणु हो त 27 महीना अॻु मुंहिंजो 12 वरनि जो मासूम पुट अमीर अली दौलतपुर शहर मां गुम थी वियो हो, जंहिंखे जवाबदारनि जिन्सी हवस जो निशानो बणाइण बाद क़त्ल करे लाश अमीन शाह कब्रिस्तान में उछलाए छॾियो हो, जंहिंजो लाश बि असांखे 26 ॾींहनि खां पोइ मिलियो हो। वाक़े खे 27 महीना गुज़री वञण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। मुंहिंजे मासूम पुट जे कातिलनि खे गिरफ़्तार करे मूं मिसकीन सां इंसाफ़ कयो। छठो पुलिस डेप्यूटी कमिश्नर जे हुक्मनि खे थुॾे छॾियो। मालवंद मारवड़नि खे डीसी पारां हर साल जीअं हिन साल बि रोड किनारे कुर्बानी जा जानवर विकिरो जे इजाज़तनामे बावजूद पुलिस खे ज़बरदस्ती शहर खां ॿाहिरि हिकु ख़ानगी हंध मुंतक़िल करण लॻी। मालवंद माण्हू सख़्त परेशान। संदन चवणु आहे त हर साल असीं डीसी पारां मिलियल इजाज़तनामे तहत रोड किनारे ईद ताईं रोज़गार कंदा आहियूं, पर पुलिस असांखे हितां ज़बरदस्ती ॿिए हंधि मुंतक़िल करे थी, जिते असांखां बासर माण्हू भत्तो वसूल कंदा आहिनि। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त रोड किनारे ढोर विकिणण सबबु ट्रैफिक जाम थिए थी, जंहिं सबबु खेनि शहर खां ॿाहिरि मुंतक़िल कयो वञे। ईद वेझो ईंदे ई मालपड़ियुनि जी रौनक में इज़ाफ़ो थी वियो आहे। जैकबाबाद जी मालपीड़ी जो अहवाल ॾेई रहियो आहे सूफ़ी ज़हीर। जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं जैकबाबाद जे मालपीड़ी में, जिते ईद वेझो ईंदे ई आवाम जी रश पी लॻी पई आहे। असां हिननि खां पुछा कंदासीं त इंतिज़ामिया तरफ़ां अव्हांखे कहिड़ियूं सहूलियतूं पेश कयूं वयूं आहिनि ऐं तव्हांखे कहिड़ो माल मिसाल कहिड़े मुल्क सां मिले थो पियो। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो माल सर बी बेदार थी विया, को ख़रीदार न आहे। माल जी असां सॼो साल ख़िदमत टाइट कई आहे, न असांजी कोई सहूलियत आहे न का शइ आहे। ॾाढो छड़ो ज़ुल्म लॻो पियो आहे। वापारी ॿाहिरियों जा अचनि था, रक़म छिले जी ॾिसूं था, उहे मुल ई नथा ॾियनि, बस ईअं हलिया था वञनि। पाणीअ बि असां पंहिंजे पैसनि जो लारायूं था, टेंट आहे ॿियो वग़ैरह का शइ न आहे। 70 रुपए वठनि था इहो वसूल पर्ची जो, रेट बि न आहे। असां बलूचिस्तान नसीराबाद खां आहियूं, मंजीशोरी खां। इहो माल बीठो आहे, गर्मी आहे, मार्केट न आहे। न हेतिरो माल वठण वारा बि गिराक न आहिनि।
छा सस्तो माल बि हले थो, माल कपिया बि नथा छॾूं, सुबुह लाइ अच्छे दाणा वरिता ईअं बीठा वञा ताईं, माल कपियो न आहे, महांगो बि न आहे, गर्मी में सॼो ॾींहुं बीठा, का शइ सहूलियत न आहे बिल्कुलु। हिन साल महांगो आहे, अॻिले साल खां वठणु आया आहियूं, सुबुह वठी पीढ़ी में फिरूं था पिया, जेकी शइ दिलि खे लॻे थी त हुनजो रेट नथो वणे, जेकी शइ जो रेट वणे थो त चीज़ दिलि खे नथी लॻे। बहरहाल रेट तमामु महांगो आहे अॻिले साल खां, सुबुह वठी फिरूं था पिया, अञा ताईं का शइ ख़रीद कोन करे सघिया आहियूं, क़ुर्बानी बि मथूं आहे, वठिणो बि आहे, गर्मी बि आहे, रोज़ रोज़ अची बि नथा सघूं, पर हिते वापारी अञा तमामु मथे बीठा आहिनि। जी नाज़रीन, अवाम जो ॻाल्हियूं ॿुधियूं, अवाम जो नास्तो चवणु हुयो त हिते इंतिज़ामिया तरफ़ां असांखे काई बि सहूलियत न मिलियल आहे, माल हिन दफ़े तमामु महांगो आहे, इंतिज़ामिया असांखे पाणी तक जी सहूलियत असांखे मुयसरु न करे सघी आहे। असां 10 रुपए वारो जेको पाणी वारी बोतल आहे उहा बि असां मुल्ह ते वठी करे पाण पीऊं था पिया। हिन नटण इसमें न असांखे कोई टेंट वग़ैरह जो सहूलियत ॾिनो वियो आहे, न ई कंहिं ॿी का सहूलियत। नाज़रीन, ईद क़ुर्बान असांखे भाईचारे जो दर्स ॾिए थो, अचो त हिन साल असां पंहिंजे अनार खे बि क़ुर्बान कयूं। कैमरामैन सलीम बलोच सां गॾु सूफ़ी ज़हीर अहमद, जेकब न्यूज़, जेकबाबाद। सुल्तानकोट ऐं भरपासे में पीअण जे मिठे पाणी जी सख़्त खोट आहे। सुल्तानकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे शाबिद अबड़ो। सुल्तानकोट शहर में पीअण जे पाणीअ जी मिठे पाणी जी खोट सबबि हितां जा रहवासी सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जेके परे खां पाणी भरण ऐं ख़रीद करण ते मजबूर आहिनि। अचूं त हितां जे रहवासियुनि खां मालूम करियूं त हू छा था चवनि। हिते पाणी जी ॾाढी ॾुखियाई आहे, जंहिं करे असां पाणी ख़रीद करे करे थकी पिया आहियूं। इन जी अपील आहे सिंध गवर्नमेंट खे त पाणी सहूलियत थी वञे त बहितरु आहे। दादा, पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे असांखे, जेको आहे त तमामु घणी परेशानी आहे। हे ॾिसो था जेको नलके तो पाणी भरियूं था पिया, तमामु घणी परेशानी आहे। सो असांजी जेको आहे त ख़ुदा रा मदद कयो वञे, तमामु घणी तकलीफ़ आहे, परेशानी आहे तमामु घणी। अवां शहर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिननि इहा घुर कई आहे त असांखे पाणी फराहम कयो वञे ऐं असांजी परेशानी ख़तमु कई वञे। कैमरामैन नबी बख्श सां गॾु शाबिद अली अबड़ो, जेकब न्यूज़, सुल्तानकोट। मटियारी जिद्दोजहद कमेटी पारां बुनियादी मसइलनि जे हल लाइ एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मटियारी खां अली फैज़ान ख़ासि खैली। मटियारी प्रेस क्लब ते असां मौजूदु आहियूं, जिते मटियारी जिद्दोजहद कमेटी जेका 22 तंज़ीमुनि ते मुश्तमिल आहे, उहे मटियारी जे अहम इशूज़ ते हिते सरापा एहतजाज बणियल आहे। अचो त नाज़रीन, हिननि खां कुझु वीचार वंडियूं त हुजे कम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कहिड़े तरीक़े सां वंडनि। एहतजाज 22 तंज़ीमुनि जो एहतजाज आहे। असां मटियारियुनि जी रियल ऑपोज़िशन जो किरदारु अदा करणु था चाहियूं। हिते जेके बि भोतार वॾेरा मीर पीर मखतूम जाम सभु पीपल्स पार्टी में शामिल आहिनि ऐं उहे ॿिन्ही हथनि सां मटियारियुनि खे लुटे रहिया आहिनि। हिते 2 सालनि खां को बि स्कूल नओं न ठहियो आहे, न रिपेयर थी आहे। हिते जो OGDC कंहिं बि ॻोठ खे गैस न ॾिनी आहे, का बि शइ न थी आहे। हिते ॿेले खाते में हिन भोतारनि जा, इन्हनि जे पाथारीदारनि जा, इन्हनि जे फ्रंटमैन जा कब्ज़ा आहिनि, उन करे हिते माहौल गंदो आहे। हिते ॿेले खाते में रबड़ ॿारे माण्हुनि जो साह पुसाॾियो पियो वञे। हिते शुगर मिल जो गंदो पाणी माण्हुनि जे ज़मीन में छॾियो पियो वञे। हिते जूं अस्पतालूं स्प्रो जी गोरी नथियूं ॾियनि। इन क़िस्म जी हिते जी सूरत आहे। उन जे करे सभिनी असां दोस्तनि साथियुनि जो सराह कई, जिद्दोजहद कमेटी ठाहे थूं। अॼु असांजो पहिरियों एहतजाज आहे। मटियारी में जेका हालत आहे पूरे पाकिस्तान में कान्हे। वापडा जो मसइलो तमामु वॾो मसइलो आहे। लाइट कलाकनि जा कलाक बंदि पई आहे। फ्यूज़ जंपर 10 मिंटनि जो कमु, उन में 17 कलाक लॻाया था वञनि। असांखे ख़बर आहे त 11,000 वाल्ट जी तार किरे थी, केतिरे वक़्त में ठहंदी, फ्यूज़ केतिरे वक़्त में ठहंदो, जंपर केतिरे वक़्त में ठहंदो। ऑफिसर वेहनि वापटा वारा असीं बहस करण लाइ तयारु आहियूं। उन खां अलावा हिते इलाही सारा ॿिया मसइला आहिनि। गंदो पाणी आहे, मंशियात जा अॾा आहिनि, ज़ुल्म आहे, ज़बरदस्ती आहे ऐं काफ़ी कुझु जेको आहे सो हिते अहिड़ा मसइला आहिनि जेके माण्हू वीचारा ॻाल्हि बि नथा करे सघनि, डिॼनि था। ज़िले मटियारी जेके बि हक़ आहिनि, ज़िले मटियारी जे हक़नि ते जेको दाड़ो लॻी रहियो आहे, वफ़ाक़ी इदारो जेके वापडा जेको नाइली वापडा जे बिना शेड्यूल जेको लोड शेडिंग हथरादो जेका लोड शेडिंग करे रहियो आहे, नादरा जा जेके ग़रीब माण्हुनि ते जेके ज़ुल्म आहिनि ऐं तेल कंपनी गैस कंपनी जेके मटियारी ज़िले जा मुक़ामी माण्हू कढी रहिया आहिनि। असां पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान खां मुतालबो था कयूं, महिरबानी करे नाइल ऑफिसरनि खे हटायो वञे ऐं ज़िले मटियारी खे ज़िले मटियारी हक़ ॾिना वञनि। मटियारी जिद्दोजहद कमेटी जेको मुतालबो करे आहे त करप्शन फ्री असांखे मटियारी खपे।
हिते हर इदारे में करप्शन उरूज ते आहे न तइलीम जो सिस्टम सही आहे न सिहत जो सही आहे न रोडनि जो न पब्लिक हेल्थ जो न ॿियनि खाते में जेको कब्ज़ा खोरी आहे आयल आहिनि केस जा किरोड़ अरबूं रुपया पिया आहिनि उहे इस्तेमालु कोन था मकामी माण्हुनि खे रोज़गार कोन थो मिले असांजे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हुजण जे बावजूदि 9-10 साल गुज़री विया आहिनि पर अञा सिविल इस्पात न मंज़ूर थी चुकी आहे जेकॾहिं मंज़ूरी आहे त उनजो कमु रोल जो शिकार आहे आख़िर हिन ऐसे नहीं केरु मंज़ूर कराईंदो केरु हिन में अमलो कराईंदो जेका अस्पताल मौजूदु आहे उन्हनि जा फंड ख़बर न आहे केॾा खाधा पिया वञनि मक़ामी तेल कंपनियुनि में ग़रीबनि खे रोज़गार न पियो ॾिनो वञे स्कूलनि में 10 सालनि खां वठी फर्नीचर न पियो ॾिनो वञे ऐं बिजलीअ जा एॾा अहम मसइला लॻा पिया आहिनि आख़िर इहे आवाज़ में वेठल माण्हू छा पिया कनि मटियारी ज़िलो मसाइलिस्तान बणियो पियो आहे हिते काफ़ी मसइला आहिनि जंहिंमें मुख्य मसइलो जेको असांजे ज़िले जो आहे त असांजे ज़िले में तरक़ियाती कम जी मद में को बि कमु न थियो आहे तेल गैस कंपनियुनि जा 52 खूह आहिनि उन्हनि 52 मां तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में त 52 ज़िले जा माण्हू पोइ उन में रोज़गार सां लॻल के हिननि खे ऐं उन खां पोइ तक़रीबन 1.25 अरब रुपया जेके हिन जी मद में आयल आहिनि उहे पिया आहिनि उन्हनि मां का बि डेवलपमेंट कोन पई कई वञे नाज़रीन मटियारी प्रेस क्लब ते मटियारी जिदोजहद कमेटी पारां इहा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो उन्हनि जो इहो चवणु आहे त मटियारी जा जेके जाइज़ मसइला आहिनि उन जे हल लाइ असां जिदोजहद कमेटी जोड़ी आहे इंशाल्लाह जेके बि मटियारी जा मसइला हूंदा उहे असां इक़्तिदार जे अलावा हवाले ताईं पहुचाईंदासीं कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान जेकब न्यूज़ मटियारी ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो ॾिसंदा रहो जैकब न्यूज़ ख़बर खां हक़ीक़त ताईं।